दासी झोल भट्ट सां रुकन बड़ौदा नेशनल प्रेस क्लब पारां मेराण टीवी जे सॾ ते मच कचेरी मुनक़िद करे सखाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। मच कचेरी दौरान सुगड़न ॾोड़ बेत ॿुधाए वाह वाह कराइजी नवां सां पेश आहे। झोल मां गुलाम कादिर मलोखाणी जी रिपोर्ट। लिखो पढ़ो नशो छॾियो, इल्म पिरायो सिरे हेठि। मेराण टीवी जे सॾ ते रुकन बुरड़ा नेशनल प्रेस क्लब पारां खुली कचहरी ऐं सखाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। अचो त संगत खां पुछूं हिननि जो चवणु छा आहे। नशो जेको आहे धुरऊं बंदि कनि त हिते बंदि थी वेंदो ऐं असां सुघड़ उन खे ॾाढो अॻिते खयो आहे ऐं असां सिंधी ॾियारो मल्हायो ऐं तक़रीबन असां मल्हाईंदा आहियूं। हींअर असां सकण में सकण तालुके जो आहे, असां सकण तालुके में मल्हायो। सिंधी जे ॾियारे सां भेट आहे त सिंधी सदाई पाण खे त पाउ मथे पग, सिंधी सदाई पाण खे त पाउ मथे पग, अजरक टोपी पहिराण जरका मथे जग, सिंधड़ी तुंहिंजो सग सदा रहे सिंध में। ऐं असीं प्यार सब में विरहाइण था चाहियूं, हसद साड़ कीनो घटाइण था चाहियूं। असां सादा सादिक संगत पंहिंजी सादी रेड़ मोहब्बत जा मेला मचाइण था चाहियूं। जैसी जियारिम तैसी हादी रखजा हिफ्ज़ में, मोथाजी मखलूक जी शल कादिर मकारी, अरबी अब्दुल लतीफ़ खे हिकु वेलम विसारिम, पुरकश पियारीम भरे जाम जनत मां। मच कचहरी आहे, सिंध जी सकाफ़त आहे, सिंधी तारीख़ आहे। असांजी इहा कोशिशि आहे तमामु जेके आयल जेके महिमान आहिनि उन्हनि जी आउं तहे दिलि सां शुक्रिया अदा कयां थो। ऐं हिन मच खे मचाइण जे लाइ इहो ई मां मैसेज ॾींदुसि पूरी सिंध वासियुनि खे, बल्कि पूरी दुनिया जे सिंधी मुंहिंजे दोस्तनि खे, मुंहिंजे भाइरनि खे, त हिन ॾियारे खे जोश ऐं ख़ुरोश सां मल्हायो वञे। साईं, अॼु असां रुकन बुड़ा में नेशनल प्रेस क्लब जे तरफ़ां हिकिड़ो सिंधी ॾियारो रखियो वियो आहे। असां सभु दोस्त हिन में शरीक थिया आहियूं। असांजी पुराणी सकाफ़त आहे अजरक टोपी ऐं पटको। सां गॾु गुलाम कादिर मलोखाणी, मेराण टीवी झोल।